हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह तआला अलैहि जिलाए हजरत अल्लामा डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो हाजिर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर स्टेज ता सुभान अल्लाह जो आवाज अची थो पर हेठा न थो अचे वडी आवाज सा सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह ते को टेक्स कोने लगल जो तवा डिजदा हुजो थोड़ो वक्त आवाजे हिन इलाके जा पीरे तरीक़त रहबरी शरीयत हजरत क़िबला साईं पीर जान आगा जान दामत बरकातुल आलिया जी ज़ेरे सिदारत में ही अजो को प्रोग्राम पे वरी मुजद्दिदन जे सरदार हजरत इमाम रब्बानी जो प्रोग्राम अञा वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह तो मुखे खबर पई तो मां हैदराबाद वारन के या आस पास में जिते मुझी हाजिरी लगे तो मां उनन के वनी कुंडलीअ जे मुसलमानन जो अहवाल दिया तो कुंडलीअ जा मुसलमान केड़ा आशिक़ रसूल होया केड़ा मुस्तफा जे परवानन जे इश्क सा भरपूर होया सरशार होया पर जे करे तू सुस्ती कंदे सुभान अल्लाह न चवंदे त मां पंहिंजो टाइम त पूरो करे ईंदुस पर पो तुंहिंजी ख़बर वरी उते इहा ॾींदुस त कुंडली जो मुसलमान सुस्त हुयो वॾी आशा जो सुभान अल्लाह आशिक़ फरमाए तो हाज़िर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर इहो वरी इश्क वारा ई ॼाणींदा मज़ो तॾहिं आ जो कबर जे मथां जेको बीहे ऐं कबर वारे खे ॾिसे न चई सुभान अल्लाह या पो मुझी जुबान तो के समझ में नथी अचे अर्ज़ कयम त मज़ो तॾहिं आ जो कबर वारे जे मथां जेको बीहे उहो कबर वारे खे ॾिसे ऐं कबर वारो वरी उन जे मथां बीठल खे बि ॾिसे डॉक्टर इकबाल ॾिसे पियो अल्लाह जे महबूब नबी जो परवानो आ जंहिंजो ही शेर अवां जी खिदमत में अर्ज कयम की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं जे तो मुझे दिल पर हबीब सा तू वफा करे त ॾिस न इश्क मोहब्बत वारो ना तो लगाए ॾिस त ही जहान शाहे अल्लाह लोह कलम महफूज बतो जी हवाले करे छड़ी वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह अञा त मुंहिंजी शुरूआत आहे पर इंशाअल्लाह मां मोबाइल खे हथ में रखियो आहे टाइम जेको मूंखे ॾिनो वियो आहे उन जे अंदर ही छो जो अल्हम्दुलिल्लाह अवां जी हिन तरह जा इलाइक़े जा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो जंहिं अॼु अल्लाह जे कामिल हज़रत इमाम रब्बानी जो ही प्रोग्राम थी रहियो आहे उन्हनि जा बचड़ा बि तुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि उन्हनि जी तूं ज़ियारत करे रहियो आहे हिन तुंहिंजे हिन इलाइक़े जे मथां हिननि अल्लाह जे कामिलनि जो सायो मूंखे यादि आहे त हज़रत क़िबला महबूबुल आरिफीन मुजद्दिद दौरा हज़रत क़िबला साईं अल्लाह जे महबूब नबी जा परवाना क़िबला साईं मोहम्मद इब्राहिम यार सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैहि एके वडा मुझे दिल पर हबीब जा दीवाना होया परवाना होया मस्ताना होया इश्क में एडो तरंगल होया ऐ वरी सादगी जे मैदान में एडा सादा होया ऐ तक़वा परहेज़गारी जे आलम में वरी हिन अवां जे इलाके में को एडो अल्लाह जो कामिल थी न सघंदो ही उन्हनि जो फैज़ ही उन साईं जी निगाह करम जो तू अज पंहिंजे अकीदे ते मज़बूत आ
तू सुन्नी तू मुजद्दिदी काफिले जे सालार सा निस्बत रखण वारा उन्हनि जे सदके में अज तुझो अकीदो अहल सुन्नत व जमात वारो तुझो दाइम कायम है इंशाअल्लाह इन ही अकीदे ते रब करीम जियारी दो मारी दो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक फैज़ इमाम रब्बानी तवा छा जवाब दींदा जारी रहेगा या जारी रहंदो खबर तो घणा 100 साल थिया 14 शवाल 971 हिजरी याद कजो तवा चवंदा त असां याद न कयो रुगो मौलवी याद कर बुजुर्ग याद कर पीर फकीर याद कर पर सुन्नी तुझे मथा लाज़िमा त तू जन जा दिहाड़ा मल्हाई पियो जन सा मोहब्बत रखी तो उन्हनि जा दिहाड़ा भी याद कंदो कर 14 शवाल मुकर्रम 971 हिजरी अञा अल्लाह जे महबूब नबी जो परवानो दीवानो मस्तानो दुनिया ते आया नाहिल त अचण खां अग में अल्लाह जे महबूब नबी जिंदह नबी आकाए दो आलम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जी साते बाबरकात हजरत इमाम रब्बानी साईं जे वालिद क़िबला साईं अब्दुल अहद रहमतुल्लाह ताला अलैहि जे अगण ते पंहिंजा मुबारक कदम घुमाया केडी जमात बी काब घुर नाहे सिर्फ सुभान अल्लाह जी घुरा वडी आवाज़ सां जो सुभान अल्लाह के कदम घुमाया के कदम घुमाया अल्लाह जे महबूब नबी अदा केर कदम घुमाइंदो आ थोड़ो जवाब ॾिना हो केर कदम घुमाइंदो आ जेको जिंदा हूंदो आ असां जो अकीदो आ जे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अलफसानी जे गुलामन जा असा गुलाम आयो उन इमाम रब्बानी साईं जो अकीदो आ त अल्लाह जो महबूब नबी पंहिंजी मज़ार अनवर में जिंदा आहिन ये जिंदा आहिन ये अबू बकर सिद्दीक सा जिंदा होया फारूक आजम सा जिंदा होया हजरत उस्मान गनी सा जिंदा होया हैदर करार सा जिंदा होया अजब अल्लाह जा महबूब नबी पंहिंजी मज़ार अनवर में ये जिंदा है सुभान अल्लाह वो जिंदा होया तॾहिं त मदीने पाक मां सरहंद शरीफ में आए चो सुभान अल्लाह वरी असां जो सुभान अल्लाह मदीने शरीफ मां सरहंद शरीफ में आया इमाम रब्बानी साईं जे घर मुबारक में कदमड़ा घुमाया अकेला नाहिन सिद्दीक अकबर भी गडवा फारूक आजम भी गडवा उस्मान गनी भी गडवा हैदर करार भी गडवा पान फरमान था ओ अब्दुल अहद सुबाने तुझे घर जे अंदर बजड़ो जमण वारो बिन जालिमन बादशाहन जे दरमियान में अचण वारो उन जो नालो मुझे नाले जे मथा रखजा उन जो नालो मुझे नाले वांगुर रखजा ऐ उन जी शफाअत सा हिकुन बन ट्रेन चार न हिकु सवन पर मुझे दिल पर हबीब फरमायो त हजारन जे तादाद में क़यामत जे ॾींह हजरत इमाम रब्बानी जी शफाअत सा हजारे माण्हू जहन्नमी जन्नत ॾांहुं वेंदा अल्लाह या रसूल अल्लाह हक जारिया
जिंदाबाद मुझा दोस्त मुंह पे अर्ज कयो त कदम केर घुमाइंदा आहिनि जेके जिंदा वॾी आवाज़ सां चओ जेके जिंदा हूंदा आहिनि असांजो अक़ीदो ईमान आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत जंहिंजो अॼोज के प्रोग्राम में उन्हनि जो बि नालो उन अल्लाह जे कामिल वली फरमायो छा था फरमाइनि तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तो जी सुभान अल्लाह है केड़ी तो जगह दिल खोले तकबीर करे वडी आवाज सां जो सुभान अल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले तो मुखे रब जी इज्जत ए अजमत जो कसम या रसूल अल्लाह है अवा जिंदा हो बस अहमद रजा जी अख जो फेरा वरना अवा जिंदा है नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक या इमाम रजा जिंदाबाद इमाम रजा जिंदाबाद मुझा दोस्तों को प्यार न करो इन आशिक जी बोल के हिकड़े पासे दे रख वरी बे आशिक बि अर्ज़ कयो असांजो ईमान ऐं अक़ीदो उहो अक़ीदो अर्ज़ पियो कयां जेको इमाम रब्बानी साईं जो अक़ीदो पाण फरमाता त मुंहिंजो महबूब ज़िंदह महबूब ज़िंदह नबी ऐं तॾहिं के आशिक रसूल फरमायो अॼु बि असांजो पाक पैगंबर अजबे असांजो पाक पैगंबर ॿुधंदो ॾिसंदो ॾिसंदो आहे न ईमान आहे न अक़ीदो अल्लाह जो महबूब नबी खुदा जी ज़ात जो कसम इन कुनरीअ जे हिन इलाइक़े जे अंदर किन असां पीर जान आवा जान दामत बरकातुल आलिया जे ज़ेर सदारत आलिमन सां स्टेज भरी पई फकीर नूर मोहम्मद कुंभार जे हिन प्रोग्राम खे अल्लाह जे महबूब जी नज़र करम सां मेहरबानी थी रही वॾे असांजो सुभान अल्लाह है।